काफ कलमे दी कल तदां प्योसे जदां कलमे नूं फड़िया हो। बेदर्दां नूं खबर न कोई दर्द मंदां गल मढ़िया हो। कुफर इस्लाम दी कल तदां प्योसे जदां भन जिगर विच वड़िया हो। मैं कुर्बान तिन्हां तू बाहू जिन्हां कलमा सही कर पढ़िया हो। तर्जुमो असांखे कलमे तैयब जी हक़ीक़त तॾहिं सम्झ में आई जॾहिं कलमे तैयब जे नूर दिलि खे क़ाबू कयो। हिन कलमे तैयब जी हक़ीक़त बेदर्दनि खे न आहे। इहो त अहले दर्द आशिकाने ज़ात इलाही जे गर्दन में मढ़ियल आहे। कुफर ऐं इस्लाम जी ख़बर त असांखे तॾहिं पई जॾहिं कलमे पाक जो नूर जिगर खे टुकड़ा टुकड़ा करे दाख़िल थियो ऐं दिलि व जान खे मुनवर करे छॾियो। ऐं बाहू आउं उन्हनि कामिल आरिफ़नि तां क़ुर्बान थियां जन कलमे तैयब जो इरफ़ान हासिल करे उनखे सही पढ़ियो। काफ कलमे दी कल तदां प्योसे जदां मुर्शिद कलमा दसिया हो। सारी उम्र विच कुफर दी जाली बिन मुर्शिद दे दसिया हो। शाह अली शेर बहादुर वांगुण वढ कलमे कुफर नूं सटिया हो। दिल साफ़ी तां होवे बाहू जां कलमा लूं लूं रसिया हो। तर्जुमो कलमे तैयब जी माहियत के तॾहिं परोड़ियोसीं जॾहिं कामिल मुर्शिद कलमो ॾसियो। मुर्शिद जे ॾसण ऐं ॿुधाइण खां सवाइ समूरी उमिरि कुफर में गुज़ारीसूं, पर जॾहिं मुर्शिद कलमो पढ़ायो तॾहिं इस्लाम में दाख़िल थियासीं। कलमे तैयब हज़रत अली शेर बहादुर वांगुरु कुफर खे काटे छॾियो। ऐं बाहू दिलि तॾहिं साफ़ थींदी जॾहिं कलमो वार वार में समाइजी वञे।